अॼु जा महावाक्य आहिनि 7/12/79। सर्व रिश्तनि खे समाप्त करे फ़रिश्तो ठहो। सर्व देहिक रिश्तनि खे समाप्त करे सभिनि खे आत्मिक दृष्टि सां ॾिसी करे उन जे संबंध संपर्क में अचण वारो फ़रिश्तो ठहो। संगम युग आहे वरदानी युग। हिन समय पंहिंजे खे वरदाननि सां संपन्न करो। बाप दादा चवनि था हाणे संगम युग जे विशेष वरदाननि सां पंहिंजे खे संपन्न ठाहियो था। संगम युग खे चइबो आहे वरदानी युग। संगम युग ते ई असंभव संभव थी वेंदो आहे। संगम युग ते ई छा थींदो आहे? असंभव संभव थी वेंदो आहे। सर्व परिवर्तन जो युग आहे ये संगम युग। त अहिड़े युग ते श्रेष्ठ पाठ वॼाइण वारा हीरो ऐं हीरोइन एक्टर आहियो। अहिड़े संगम युग ते असां एॾो श्रेष्ठ पाठ वॼाइण वारा। इहे संगम युग कहिड़ो युग आहे? वरदानी युग। असंभव खे संभव करण वारो सर्व परिवर्तन युग। त हिन युग में पंहिंजे के श्रेष्ठ पाठ वॼाइण वारा हीरो ऐं हीरोइन एक्टर आहियां ईअं सम्झी करे हलंदा आहियो। एतिरो नशो रहंदो आहे? बाबा पुछनि था। संगम युग ते ई सदा संपन्न जो वरदान मिलंदो आहे आत्मा खे। द्वापर खां कॾहिं कॾहिं अल्पकाल जो मिलंदो आहे। भक्ति जो फल बाबा चईंदा न, अॼु बि बाबा चई न भक्ति में फल त आहे। द्वापर युग में बि कॾहिं कॾहिं अल्पकाल जो मिलंदो आहे। संगम युग ते आहे न सदाकाल जो मिलंदो आहे। भई द्वापर युग ते हिकु जन्म सुठो भक्ति कई सुठो कयो त हिकु जन्म जे लाइ मिली वेंदो। लेकिन संगम युग ते ॾाढे समय जे लाइ मिलंदो आहे। हाणे अगरि हाणे बि कॾहिं कॾहिं जो हूंदो त सदाकाल जो कॾहिं हूंदो पोइ। ऐं असांखे हाणे बि त सदा जो संगम युग ते बि त सदा ख़ुशि रहणो आहे न। संगम युग ते नाम ई आहे शिव शक्ति। जीअं नाम कंबाइंड आहे उहा सदा कंबाइंड रहो त माया जी ठही वेंदा। जीअं नाम कंबाइंड आहे न शिव ऐं शक्ति उहा सदा कंबाइंड रहो। बाबा चवनि था त माया जी ठही वेंदव। हाणे बि कंबाइंड शिव शक्ति, भविष्य लक्ष्य बि कंबाइंड विष्णु स्वरूप हुजे त डबल कंबाइंड रूप थी वियो न। हाणे बि असां कंबाइंड रूप आहियूं शिव शक्ति। भविष्य में भी लक्ष्य भी आहे कंबाइंड रूप जो श्री लक्ष्मी श्री नारायण ठहिण जो। मतिलबु असां आत्माउनि में श्री लक्ष्मी जा बि गुण अचणा आहिनि त श्री नारायण जा बि गुण अचणा आहिनि। त लक्ष्मी जा गुण छा हूंदा ऐं हिकु नारायण जा गुण छा हूंदा? उहो बि हिकु स्त्री जा गुण छा हुजणा खपनि? हाणे बि ॾिसो हिकु स्त्री खे माण्हू कंहिं रूप सां ॾिसंदा आहिनि। मतिलबु पालना ॾियण वारी। अॼु ॾिसो अॼुकल्ह जी लेडीज़ जो आहे, अॼुकल्ह शादी खां पहिरियों जेसि ताईं कुंवारा ॿार आहिनि तेसि ताईं हा भई हलचल भई माण्हुनि जी अचनि था वञनि था। शादी खां पोइ मैक्सिमम माण्हू भई हुनजी नुंहुं आई आहे न हाणे सभु न वेंदा आहिनि। हाणे नुंहुं खां पोइ न वेंदा आहिनि। त हिकु लेडी जीअं सम्झो पहिरियों कीअं सभु हिक ॿिए खे चाहे पीअर घर वारा हुया ससुर घर वारा हुया। हिकु लेडी अगरि पंहिंजे पीअर घर वारनि सां बि ठही करे हले पंहिंजे ससुर घर वारनि सां बि ठही करे हले त उहो घर केॾो सुठो रहंदो आहे। त हुनखे संभालणु हिकु भाई जी ज़िमेवारी हूंदी आहे भई पैसो कमाइणु ऐं कमाए करे ॾियणु।
ऐं ॿियूं बि ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि, लेकिन हिकु लेडी जी कहिड़ी ज़िम्मेवारी ईंदी? भई घर में कोई महिमान अचे, भई पुरुष अगरि कंहिंखे सॾु बि कराए, अगरि लेडी उनखे सुठी रीति पाणी नाश्तो न ॾींदी, किटकिट खाईंदी, वरी कंहिंखे वठी आयो, मुंहिंजो कचिरो थी वियो, ईअं थी वियो, हूअं थी वियो, त हिकु स्त्री में छा विशेषतायूं हुजणियूं खपनि? हिकु गृहस्थी हलाइण में भई लक्ष्मी में बि विशेषता हुजणी खपनि, तॾहिं त नारायण बि एॾो वॾो राज्य हलाए सघंदो न, है न? त हुनजे घर बि आए दिन भई वॾा वॾा राजा ईअं ईंदा रहंदा, ऐं लक्ष्मी किटकिट करे छा वठी आया आहियो, वरी कंहिंखे, वरी केरु ठाहींदो, भले हुते दास दासियूं हूंदियूं ठाहिण जे लाइ, लेकिन उहो आए दिन ईअं ई कंदी रहे, दास दासियुनि सां बि विढ़ंदी रहे, किटकिट कंदी रहे, त हुन घर में सुख शांती थोरी हूंदी। भले हुते नारायण ईअं महिनत करे कमाइण न वेंदो, पर त बि राज्य त हलाईंदो न। सभु चीजूं त हूंदियूं, खेती वारी सभु कुझु, सभु माण्हू हूंदा, उन्हनि खे बि भले उहो हलाईंदो न हूंदो, सभु कुझु ऑटोमेटिकली सभु सिखल हूंदा, लेकिन हिकु तरीक़े सां थी न, राजा इहो आहे, राजा भले हुते राजा कोई कंहिंखे दान पुण्य न कंदा आहिनि, सभु पंहिंजे भरपूर आहिनि, पर हिकु ख़ुशी मिलन वग़ैरह सां मिली करे सर्व खे ख़ुशी ॾियूं, पंहिंजोपन पंहिंजे ॿारनि जे जीअं रखंदा आहिनि लक्ष्मी नारायण, सभु पंहिंजे दास दासियुनि खे बि जीअं त असांजा ॿार आहिनि, त उहो विशेषतायूं असां में हुजणी खपनि। सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण, त लक्ष्मी जी बि विशेषतायूं हुजणी खपनि, त नारायण जी बि विशेषतायूं हुजणी खपनि। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीअं हाणे असां शिव शक्ति आहियूं न, त भविष्य असांजो लक्ष्य बि छा आहे? कंबाइंड रूप। असांजो लक्ष्य बि छा आहे? कंबाइंड रूप। लक्ष्मी नारायण विष्णु जो रूप जा संस्कार धारण करणा आहिनि, त डबल कंबाइंड रूप आहियो न। पांडव त सदा यादि में रहंदा आहिनि। पांडव ऐं शक्तियुनि जो बि हाणे ई गायन हले थो। जंहिंजो हाणे ताईं गायन हले थो, हुनजो प्रैक्टिकल स्वरूप छा हूंदो? अॼु बि बाबा चई न, सतयुग में असां चैतन्य में हूंदासीं, लेकिन उते असांजी पूजा न थींदी। भक्ति मार्ग में जॾहिं असां पत्थर बुद्धि थी वेंदासीं, जॾहिं असांजी पत्थर जी मूर्तियूं ठहींदियूं, तॾहिं असांजी पूजा थींदी, है न? त बाबा अॼु चवनि था, ऐं उहो अञा ताईं बि थिए थी, अञा ताईं बि 33 करोड़ देवी देवताउनि जी के न के रूप में ठाहे करे पूजा करनि था। भले हाणे भक्ति में उहो रस न आहे, लेकिन त बि नाम मात्र बि करनि था। पांडव शक्तियुनि जो अञा बि गायन हले थो। जंहिंजो अञा ताईं गायन हलंदो रहंदो आहे, उन्हनि जो प्रैक्टिकल स्वरूप छा हूंदो? सदा श्रेष्ठ स्वरूप, हेठि ईंदा ई न हूंदा, है न? हाणे कंहिंखे ऊंची सीट मिलंदी आहे त कोई छॾंदो आहे छा? जॾहिं कंहिंखे ऊंची सीट मिलंदी आहे त छॾंदो आहे? अॼुकल्ह ॾिसो, काटन जी कुर्सियुनि खे बि कोई छॾंदो न आहे। अॼुकल्ह ॾिसो, काटन जी कुर्सी खे बि कोई छॾंदो न आहे। तव्हांखे त बाप दादा सदा सुखदाई स्थिति जी सीट ॾिनी अथई, सदा भ्रुकुटी सिंहासन आत्मा, सदा बाप जे दिल तख्त नशीन आत्मा, एतिरी ऊंची सीट, विश्व कल्याणकारी, विश्व कल्याणकारी, विघ्ननि खे विनाश करण वारो, मास्टर गॉड। बाबा त असांखे मास्टर गॉड जी बि सीट ॾिनी अथई। सीट मतिलबु स्वमान, जो बि बाबा असांखे स्वमान ॾिना अथई, हुन सीट ते सेट थी वञो, स्वमान जी सीट ते सेट थी वञो। त बाबा चवनि था कि ॾिसो, जॾहिं कंहिंखे
ऊची सीट मिलंदी आहे त कोई छॾंदो आहे छा? अॼुकल्ह ॾिसो काटन जी कुर्सी खे बि कोई छॾंदो न आहे, त बाप दादा त असांखे एॾी ऊची सीट ॾिनी अथई, पोज़ीशन ते विहारियो अथई न, पोइ हेठि छो ईंदा आहियो? मतिलबु पोज़ीशन ते मतिलबु जीअं सम्झो तव्हां झाड़ू पोछो था करो घर जो, या रोटी था ठाहियो, या घर में ई वेठा आहियो, त तव्हां छा सोचंदो? अॼुकल्ह जी लेडी ख़ुशि छो न आहे? छो जी सोचनि असां त घर में ई वेठा आहियूं, असांखे त मोबाइल बि हलाइण न ईंदो, असांखे त इहा कंप्यूटर बि हलाइण न ईंदो आहे। अरे असांजी साहेड़ी त एॾो कंप्यूटर हलाईंदी आहे, ईअं कंदी आहे, जॉब कंदी आहे, न? छो जी तव्हां छा सोचंदा आहियो? हिकु हाउस वाइफ छा सोचती? मां त घर में ई वेठी आहियां, कमाया बि नथी, पोइ जो बि कमु करिणो आहे त हुनजे लाइ पैसा वरी पति खां घुरे, कॾहिं पति ॾे न ॾे चिक चिक करे, त हुनखे। ऐं अॼुकल्ह जी मायूं त ख़ुदि ई कमाइनि थियूं घर वेठे बि, है न, कुझु बि करे करे, न त ॿाहिरि वञी करे। त तव्हां ख़ुदि जे लाइ छा सोचंदा आहियो? कि अरे मां त ॾाढी पैसा बि न आहिनि, मां त कमाया बि नथी, घर में ई वेठी आहियां, उहो त ॾिस केॾो थी करे, मूंखे त ई झाड़ू पोछा ई करणु, त इहे तव्हां ख़ुदि खे सुम्हान था ॾियो, इन करे तव्हां परेशान आहियो, है न? लेकिन बाबा असांखे छा चईंदा आहिनि? कुझु बि कमु करो, चाहे तव्हां घर गृहस्थी जा झाड़ू पोछो था करो, चाहे इहे करो, हुन समय इहे न सम्झो अरे मां त हाउस वाइफ, घर जो ई कमु करिणो पवंदो आहे, मूंखे त जीअं नौकराणी ठाहे, न, हुन समय सोचो मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, मां बाबा सां गॾु झाड़ू पोछो थी करां। तव्हां करे ॾिसो, हीअं अगरि असां सोचंदासीं मां बाबा सां गॾु हाणे झाड़ू पोछो करां थी, कपिड़ा धोयां थी, पोइ रोटी ठाहियां थी, पोइ हिन में तव्हांखे नंढो न लॻंदो। पोइ तव्हांजे साम्हूं अगरि कोई वॾो ऑफिसर, तव्हांजी साहेड़ी या कोई अची बि वञे न जॉब करण वारी, हुन समय बि तव्हांखे यादि करिणो कि अरे इहे त 2-3 रुपया कमाए थी, मां त बाबा सां गॾु पूरी विश्व जी आत्माउनि खे पालना ॾियण वारी शिव जी शक्ति आहियां, मूंखे त सत्युग में सोने जा महल, हाणे मां बाबा जी इहे जॉब करां थी त मूंखे सत्युग में त सोने जा महल मिलंदा, इहे केतिरो बि कमाए ओतिरो न करे सघंदी, न? त तव्हांखे कुझु प्राप्ति, हेॾी वॾी प्राप्ति जे लाइ हाणे तव्हां इहे न हाणे तव्हां हुनखे उहो खपे, उहा सीट खपे, या बाबा जो सीट ॾियनि था? चलो तव्हांजी जॉब बि लॻी वई, तव्हां पंहिंजे मोहल्ले जा कलेक्टर ठही विया, हर मोहल्ले हर सिटी जो हूंदो आहे न, ठही विया, है न? हुन में तव्हांखे टाइम मिलंदो बाबा खे यादि करण जो, है न? बाबा सां गॾु, हा, अगरि तव्हांखे यादि रहे बि मां बाबा सां गॾु हिननि माण्हुनि जी मदद थी करां, ईअं थी करां, त बि हाणे तव्हां घर गृहस्थी जो कमु करे जो बाबा जे साथ जो अनुभव करे सघंदा आहियो, जो बाबा सां प्राप्ति करे सघंदा आहियो, जो बाबा जी आराम सां मुरली पढ़ी ॿुधी सघंदा आहियो, जो पंहिंजे भविष्य जे लाइ कमाई था करो था, सोने हीरे जे महलनि जे लाइ, सदा काल जी सुख जे लाइ जो असां हाणे कमाई था करूं, प्राप्ति था करूं, उहा असां कलेक्टर जी जॉब करे सघंदा आहियूं, करे बि सघंदा आहियो, लेकिन असां अहिड़े झंझटनि में फसूं ई छो, है न? जो असांखे उन पोज़ीशन ते पहुची करे पोइ थोरो बहुत अहंकार बि अचे, हेॾे होॾे खाइणो बि पवंदो, माण्हुनि सां बि अहिड़े हाणे कम से कम असां सेफ त आहियूं, असां पंहिंजे बाबा जी यान में ॾेई करे रोटी त खाऊं था न, ऐं हिन कलयुगी दुनिया में विनाशी पद पाए करे हुनजे पुठियां असां महिनत करूं त छा फ़ाइदो? न, फ़ाइदो छा? बसि थोरो सो नाम थींदो, थोरो तव्हांखे लॻंदो कि हा मां बि त कलेक्टर आहियां, लेकिन हाणे उहो कूड़ो सुमान थी वियो, विनाशी सुमान थी वियो। लेकिन संगम युग ते हिकु ई बार बाबा ईंदा आहिनि, ऐं मां बाबा जो ॿार आहियां, मां बाबा सां गॾु बाबा जे कम में मददगार आहियां,
बाबा जे कम में मददगार थियणु मतिलबु बाबा जी यादि, बाबा जे गुणनि ऐं शक्तियुनि खे धारण करे ॿियनि खे बि असां हुन रीति दृष्टि बोल कर्मनि द्वारा उन्हनि खे बि दान करूं, है ना। हर हिकु कलेक्टर खे सदा यादि रहंदो छा कि मूंखे हिनखे आत्मा ॾिसणो आहे, इहा आत्मा ॾाढी गुणवान आहे, ॾाढी शक्तिशाली आहे। अगरि उहो हिन में टाइम ॾे त हुनजो उहा थोरो ॾिसजो त उते त दिमाग़ु लॻाइणो पवंदो आहे न, माण्हुनि जी प्रॉब्लम इहा उहा। त हिते बाबा जी सर्विस छा करणी आहे, असांखे सदा ई हर संकल्प बाबा जी यादि में करे करे ऐं विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ सुठो सोचणो आहे, सर्व जो कल्याण थिए। कोई बि अचे, कोई दुखी आत्मा परेशान अचे, असां हुनजी बाबा खे यादि करे हुनजी आत्मा खे ॾिसंदा रहो। हुनखे छा थो पतो लॻे असां हुनजी भ्रुकुटी में था ॾिसूं या अखियुनि में था ॾिसूं, ऐं हुनखे लाइट में ॾींदा रहो, है न। त बाबा चवनि था ॾिसो हाणे असांखे केॾी ऊंची सीट बाबा ॾिनी अथई, त हिन पोज़ीशन ते विहारियो अथई बाबा, त तव्हां कंहिंखे ॾिसी करे, कंहिंजी विनाशी पोज़ीशन खे ॾिसी करे हेठि छो था अचो, हेठि न अचो। हेठि मतिलबु पंहिंजी स्थिति सां हेठि न अचो। हिन करे बाबा चईंदा आहिनि न, रोज़ु पंहिंजी अमृत वेले उथी करे पंहिंजी सीट ते सेट थी वञो, ताकी कोई बि असांखे हिलाए न सघे। अॼु असां हाणे त ॾाढो नशे, बाबा छो चईंदा आहिनि कि मुरली में ॿुधंदा आहियूं, मधुबन सेंटर वेंदा आहिनि त स्थिति सुठी रहंदी आहे, लेकिन गृहस्थी में माण्हुनि जे साम्हूं स्थिति हेठि मथे छो थींदी आहे? कॾहिं असां कंहिंजा सुठा कपिड़नि ते नज़र अची वई, गोल्ड ते नज़र हली वई, कॾहिं कंहिंजे पैसे ते कि हा केॾा पैसे वारा आहिनि, केॾा पढ़ियल लिखियल आहिनि, केॾी वॾी पोज़ीशन ते आहिनि। असां उन्हनि जी विनाशी चीज़ुनि खे ॾिसी करे उन्हनि जे प्रभाव में अची वेंदा आहियूं, त बाबा जो असांखे नशो चढ़ाईंदा आहिनि स्वर्ग जा, हुन खां हेठि अची वेंदा आहिनि। कई ॿार सोचंदा आहिनि स्वर्ग में त थींदो न थींदो पतो न, हाणे त कम से कम ऐश करे वठूं न। पोइ हीअं बाबा खे छॾे ॾींदा आहिनि, पोइ विनाशी लोभ में फसी वेंदा आहिनि, है न। त बाबा असांखे चवनि था कि उहा माण्हू कुर्सी जे पिछाड़ी ॾिसो केतिरो प्रयत्न कंदा आहिनि, मालूम बि आहे दुखदाई आहे, पोइ बि न छॾंदा आहिनि। ऐं तव्हांखे बाबा श्रेष्ठ कुर्सी ॾियनि था त बि बाबा ॿार छॾे था छॾनि। त असांखे श्रेष्ठ स्थिति जी कुर्सी बाबा ॾिनी अथई, तव्हां करे ॾिसो, तव्हांखे सॼो ॾींहुं एॾो मज़ो ईंदो, तव्हांखे लॻंदो कि मूंखां सुखदाई, मूंखां सुठो कोई आहे ई न। मतिलबु उहो अहंकार वारो न ईंदो, मतिलबु उहो रूहानी नशो हूंदो। ईअं बि न असां माण्हुनि खे हेठि ॾेखारण जे लाइ ईअं कंदासीं, न, है न। त बाबा असांखे चवनि था त मां तव्हांखे एॾी श्रेष्ठ स्थिति जी कुर्सी ॾिनी आहे त हिनखे कॾहिं बि छॾो न, सदा पंहिंजे फरिश्तेपन जी सीट ते सेट रहो। ॾिसो अॼु माण्हू कलेक्टर बि ठही वञे, वॾो ऑफिसर बि ठही वञे, त हुनजे मन में छा हूंदो आहे? हिकु सुठो ऑफिसर छा सोचंदो, हिकु सुठो डॉक्टर छा सोचंदो कि मां सभिनि जी मदद करां, सभिनि जी सेवा करां, है न। कंहिं वटि पैसा न हुजनि त हुनखे फ्री जो बि इलाज ॾियां। लेकिन उहो सोचते ई रहिजी वेंदो आहे। प्रैक्टिकल जॾहिं वेंदो आहे माण्हुनि जे विच में त थोरी गड़बड़ी थी वेंदी आहे, न, है न। उहो होसि ताईं रहंदो आहे, पोइ दुनियादारी में हिकु बार पैसे ते नज़र वेंदी आहे न, पोइ मदद सोशल सर्विस सभु ख़तमु थी वेंदी आहे, है न। मेन कई माण्हू डॉक्टर बि इन करे ई ठहींदा आहिनि कि मां सभिनि जी मदद करां। त हिते बाबा बि त असांखे इहे ई था चवनि न कि तव्हां कर्म कंदे हुए मूंखे यादि करो, मुंहिंजी यादि ई तव्हांजी ऐं सर्व जी मदद आहे। बाबा खे यादि करे हलण ई ख़ुदि जी बि मदद करणो आहे त सर्व जी बि मदद करणो।
है न। त बाबा चवनि था मां तव्हांखे एॾी सुठी फ़रिश्तेपन जी सीट ॾिनी आहे, जंहिं सीट ते वेही करे तव्हां बि सदा अतींद्रिय सुख जे झूले में झूलंदा रहंदव ऐं ॿियनि खे बि असां द्वारा लाइट वाइट मिलंदी न। त बाप द्वारा एतिरो सहज वरसो बि प्राप्त थियो आहे, ॿियो छा खपे तव्हांखे, ॿियो छा खपे। हा, अॼु अगरि असां ॾिसूं हिकु माण्हू बि पढ़ी लिखी करे छो पढ़ंदो लिखंदो, कई माण्हू पढ़ंदा लिखंदा आहिनि की भई समझदार थींदासीं, असांखे ईंदो हीअं, हा भई हीअं कमु कंदासीं, मशीनियूं ठाहींदासीं, इलाज कंदासीं, ईअं कंदासीं। कई माण्हू हिन करे कंदा आहिनि, कई माण्हू पैसे जे लाइ कंदा आहिनि, कई माण्हू ॿियनि जी मदद करण लाइ कंदा आहिनि की मां पढ़ी लिखी सुठो ठही पोइ हिननि जी मदद कंदा। त बाबा जी पढ़ाई में त असां पूरे विश्व जी मदद करे सघंदा आहियूं। पूरे विश्व खे कीअं हलाइणो आहे, बाबा वटि हर सब्जेक्ट जो ज्ञान आहे, है न। बाबा जे ज्ञान सां सभु पूरे विश्व खे कीअं हलाइबो आहे, कीअं सभिनि जे स्वभाव संस्कार खे सम्झी करे हलबो आहे। ऐं असांखे त अविनाशी कमाई बि थिए थी, अविनाशी कमाई बि थिए थी। त ॿुधायो, उहो पढ़ाई सुठी, हीअ पढ़ाई सुठी, उहो पोजीशन कुर्सी सुठी दुनिया जी विनाशी की हीअ सुठी। उहो तव्हांखे कुर्सी मिली बि हुई, हाणे तव्हांजो नाम मान शान थी वेंदो, बसि कलयुग आहे घणो देरि, है न। ऐं ज़्यादा अॼुकल्ह जी दुनिया में ज़्यादा अॻियां वधणु चाहे माण्हू त किराइण वारा बि ॾाढा आहिनि, है न। कोई एतिरी ईज़ी सां थोरी ॾींदो आहे। अॼु प्राइम मिनिस्टर, भले प्राइम मिनिस्टर जी कुर्सी ते वेठो आहे, लेकिन उनखे किराइण वारा केॾा आहिनि, है न। कॾहिं बि किराए सघंदा आहिनि, माण्हू बि किराए सघंदा आहिनि, पब्लिक ॾिठो आहे न। हेॾा सारा देशनि में किथे किथे के प्रेसिडेंट खे किराइणो हुजे त हिकु साथ पब्लिक ॿाहिरि निकिरी वञे, बसि हुनखे पंहिंजो सीट छॾी भॼणो पवंदो आहे। ऐं हिते त असांखे गारंटी आहे सत्य में कोई असांजी सीट कुझु खणंदो ई न, लेकिन हिते हिन समय पंहिंजी श्रेष्ठ स्थिति जी सीट ते सेट रहो, ताकि कोई कुछ भी करे, कोई कुछ भी गलती करे, कोई कुछ भी उल्टो सुल्टो कम करे, लेकिन असां पंहिंजी श्रेष्ठ स्थिति जी सीट ते सेट रहूं, सदा निराकारी, निर्विकारी ऐं निरहंकारी, है न। सदा सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। ये असांजी आत्मा जो पुरुषार्थ जो उहो आहे, फाइनल डिग्री आहे। त बाबा चवनि था, अविनाशी वर्सी खे छॾे छो ॾींदा आहियो, सिर्फ़ु हिकु ई सहज ॻाल्हि त यादि करणी आहे, असां बाप जा, बाबा असांजा। हिन हिकु ॻाल्हि में सभु समायल आहे। ये बीज आहे न, बीज खे पकड़ण त सहज आहे न, वृक्ष त विस्तार आहे, मतिलबु ज्ञान त विस्तार आहे। कुझु बि आहे न अचे त बसि ये सोचो बाबा जो मां ॿार आहियां, बाबा शिव जी मां शक्ति आहियां, शिव ईअं। त बाबा चवनि था, वृक्ष जे विस्तार खे पकड़णु मुश्किल हूंदो आहे, त हिकु ॻाल्हि यादि रखो, हाणे अभूल ठहो। अभूल मतिलबु कॾहिं बि भुलिजो न कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा आहे। द्वापर कलयुग खां भुलिजण वारा ठहिया आहियो, हाणे हिन समय अभूल ठहींदा आहियो न। हिन वरदानी भूमि सां विशेष अभूल ठहिण जो अर्थात स्मृति स्वरूप ठहिण जो वरदान वठी वञो, है न। सदा अभूल ठहिण जो, सदा अभूल ठहिण जो, सदा स्मृति स्वरूप, सदा स्मृति स्वरूप ठहिण जो वरदान वठी वञो। त अॼु वैसे ई बाप दादा जो मिलन आहे न, अव्यक्त बाप दादा जो मिलन वीडियो द्वारा ॾिसंदासीं न, त
त हुन में बि बाबा असांखे ॾाढी सारी ब्लेसिंग ॾींदा। ऐं अॼु हिन में बि बाबा छा था चवनि, कहिड़ो वरदानी भूमि मधुबन में जो विया आहिनि, या असां बाबा त चईंदा आहिनि तव्हां बि मधुबन निवासी आहे न, त ईअं ई सोचो कि मां मधुबन में आहियां ऐं बाबा मूंखे विशेष वरदान था ॾियनि। कहिड़ो? अभूल ठहिण जो, अर्थात सदा स्मृति स्वरूप ठहिण जो वरदान था ॾियनि। वैसे बि कल्ह खां 18 जनवरी शुरू थी थिए, त 18 जनवरी जे लाइ माण्हू जो विशेष पुरुषार्थ कंदा आहिनि। 18 जनवरी मतलब स्मृति स्वरूप सुसमृद्धि स्वरूप, है न। त बाबा जो ये वरदान असांखे सदा यादि रखिणो आहे कि मां विशेष अभूल आत्मा आहियां, था सदा स्मृति स्वरूप रहण वारी आत्मा आहियां। विस्मृति खे हिते छॾे करे वञिजो। मतलब जो बि भूल थींदी आहे न, असां भुलिजी वेंदा आहियूं बाबा खे, उहो हुते छॾे करे मधुबन में छॾे छॾो, बाबा खे ॾेई छॾो। विस्मृति जा संस्कार अॼु खां समाप्त। कॾहिं कोई ॻाल्हि हुजे त ये वरदान यादि रखिजो कि मां त अभूल आत्मा आहियां, मां त सदा स्मृति स्वरूप आत्मा आहियां। बाप ॿारनि सां मिलण किथे ईंदा आहिनि? अगरि ॿारनि खे अचिणो पवंदो आहे त बाप खे बि अचिणो पवंदो आहे न। तव्हां त हिन साकारी लोक में ईंदा आहियो, बाप त हिन लोक खां बि परे खां ईंदा आहिनि। असां त हिन ई लोक खां कोई काथां ईंदा आहिनि, लेकिन बाबा त परम धाम खां ईंदा आहिनि न। तव्हां त हिन लोक खां ईंदा आहियो। बाप जो स्नेह ॿारनि सां सदा ई साथ आहे। बाप जो स्नेह ॿारनि सां सदा ई साथ आहे। सदा ॿारनि जी यादि ई बाप खे रहंदी आहे। ॿारनि जी यादि बाबा खे रहंदी आहे न। बाबा एॾो वॾो कार्य कराइनि था। हाणे भले बाबा साकार में न ईंदा आहिनि, अव्यक्त में न ईंदा आहिनि, लेकिन अव्यक्त में बि अव्यक्त पालना ॾियनि था। छो जो शिव बाबा जो कार्य थो हले न। शिव बाबा त चई एॾो सारो ज्ञान ॾेई करे हेॾा सारा ॿार बाबा जो ज्ञान ॿुधाइनि था, है न। त इहे जेका कलयुगी माण्हू आहिनि, अगरि बाबा अञा ताईं बि न हुजनि हा त अञा ताईं इहे संस्था हले हा। अगरि अञा ताईं शिव बाबा हिन सृष्टि ते पंहिंजी शक्ति द्वारा कार्य न करनि हा त ॿुधायो कंहिंखे बि असां चऊं गीता कूड़ी आहे, भॻवानु सर्वव्यापी न आहे त असांखे डंडा मारनि, जेल में विझी छॾनि। लेकिन अञा ताईं ॿार एॾो फलक सां चवनि था, एॾो शक्तिशाली रूप में चवनि था कि गीता जो भॻवानु कृष्ण न आहे, गीता जो भॻवानु शिव आहे, भॻवानु सर्वव्यापी न आहे, काम महाशत्रु आहे। अञा बि बाबा जो ई ज्ञान एॾो अथॉरिटी सां ॿार कई जॻह ॿुधाइनि था, ऐं माण्हू कलयुगी जा वॾा वॾा महात्मा पुरुष बि कुझु बि नथा करे सघनि। त ही कंहिंजी शक्ति आहे? शिव बाबा जी आहे न। अगरि शिव बाबा हली वञनि हा त कोई चई न सघे हा, है न। त बाबा चवनि था कि ॾिसो बाप जो स्नेह ॿारनि सां गॾु आहे, ऐं सदा ई ॿारनि जी यादि में बाप, सदा ॿारनि जी यादि ई बाबा खे रहंदी आहे। छो जो बाबा खे पतो आहे मुंहिंजे ॿारनि खे अञा लाइक़ु ठाहिणो आहे, अञा सभिनि आत्माउनि खे मुंहिंजो परिचय बि ॾियणो आहे ऐं हिन दुनिया खे स्वर्ग बि ठाहिणो आहे। त बाबा ॿारनि खे यादि कंदा आहिनि ताकी ॿारनि जी राजधानी बि स्थापना थी वञे, सभु कार्य बि संपन्न थी वञे। ॿियो कोई कमी छा आहे बाबा खे? न, बाबा खे कोई कमु आहे? बसि हिन अॼु जे ॾींहुं ॿार चवनि था बाप दादा मिलनि, लेकिन बाबा त रोज़ ई ॿारनि सां मिलंदा ई रहंदा आहिनि। बसि अॼु जो ॾींहुं विशेष छा हूंदा आहिनि कि सभु हिकु ई समय, भले पंहिंजे पंहिंजे स्थाननि में आहिनि, लेकिन शाम जो जॾहिं बाप दादा मिलन थींदो आहे 6:30 खां भोग ऐं पोइ मुरली, पोइ सभु ॿार यादि कंदा आहिनि न। त
त इकट्ठो कोई विदेश में बि हूंदो त बि हुन ई टाइम ते यादि कंदो, हुन ई टाइम ते बाबा जी मुरली थी वेंदी। त वैसे त बाबा सभिनि सां ई मिलंदा रहंदा आहिनि, लेकिन अॼु बाबा हेॾे सारे ॿारनि सां इकट्ठा मिलंदा त हुनजो वाइब्रेशन चारो और ज़्यादा सुठो फैलंदो है न। ये त अमृत वेलो, लेकिन पोइ अमृत वेले में भारत में अमृत वेलो अलॻि, विदेश में अलॻि टाइम ते थींदो आहे, है न। लेकिन अॼु त सभु विदेश वारा बि सेम टाइम ते बाबा जी क्लास ॿुधंदा आहिनि, योग कंदा आहिनि। त बाबा चवनि था कि मूं वटि कमी छा आहे, मां त तव्हां सां सभिनि जी राजधानी स्थापना करणु आयो आहियां, स्वर्ग ठाहिणु आयो आहियां, ॿारनि खे यादि करणु इहो ई कमु आहे बाबा जो, चाहे ॼाणनि न या न ॼाणनि, है न। बाबा खे त पतो आहे न, ये सतयुगी आत्मा है, ये त्रेता युगी, ये द्वापर युगी, ये कल युगी। भले ॿार बाबा खे यादि करनि न करनि, ॼाणनि न ॼाणनि, लेकिन बाबा खे त हाणे हिन ई संगम युग ते सभु कुझु कमु करे वञिणो आहे। चाहे सतयुगी आत्माउनि खे वरसो ॾियणो आहे, चाहे त्रेता युगी, चाहे द्वापर में बि जो अलॻि अलॻि धर्म स्थापक ईंदा या जो बि कमु थींदो, सभिनि खे वरसो ॾियणो आहे न। हाणे ॾिसो बाबा जी मुरली में कोई गीत ईंदो आहे न, ऐं गीत जो अर्थ बाबा ॿुधाईंदा आहिनि, त बाबा न हिन समय हुननि ॿारनि खे बि वरसो ॾींदा आहिनि कि ये कलयुग में अची करे अहिड़ा अहिड़ा गीत ठाहींदा, पोइ मां अची करे मुरली ॿुधाईंदमि, उनजो अर्थ ॿुधाईंदमि, है न। बाबा चईंदा आहिनि न, मूंखे बाबा खे सभिनि खे वरसो ॾियणो आहे, इन करे तव्हां कंहिंसां बि मिलो, कंहिंखे बि ॾिसो न, हुन समय बाबा खे यादि करे हुन आत्मा खे ॾिसजो, ताकी बाबा खे हुन आत्मा खे जो वरसो ॾियणो हूंदो उहो तव्हां द्वारा हुनखे ॾेई छॾिजो, भले उहो ॼाणे न ॼाणे। हाणे तव्हांजो कंहिंसां मिलणु, कंहिंजो ॻाल्हाइणु तव्हांजे कारण न आहे, बाबा सां कनेक्शन आहे। तव्हांजो फर्ज़ु आहे हर हिक खे, भले मुख सां न, संकल्प सां बि असांखे हुनखे बाबा जो परिचय ॾियणो आहे कि हीअ आत्मा बि बाबा जो ॿारु आहे, हिनखे बि बाबा जो वरसो मिले थो। चाहे कोई जीव जंतु जानवर बि आहे, अॼु कोई कुतो त प्लेननि में थो घुमे, त हुनखे वरसो केरु ॾिनो, हाणे ई बाबा द्वारा कंहिं न कंहिं द्वारा मिली वेंदो आहे। त इन करे बाबा चवनि था कि मुंहिंजो कमु ई छा आहे, जीअं बाप जो कमु आहे ॿारनि खे यादि करणु, हूअं ई ॿारनि जो बि हाणे कमु छा हुजणो खपे, कुझु बि कर्म कंदे हुए असांखे बाप खे यादि करणु ई पहिरियों कमु आहे। मां आत्मा बाबा जी संतान, सदा लवलीन रहो, चाहे रोटी खाओ था, पचायो था, धंधा करो था, संबंध संपर्क में अचो था, उहो त ॾिसो कर्म करिणो आहे, लेकिन मन में सदा बाप जी यादि में सदा लवलीन रहो, त इहो असांजो कमु आहे। सदा सेफ्टी जो साधन आहे यादि जी भट्टी, जीवन में सदा सेफ्टी जो साधन छा आहे, यादि जी भट्टी, बाबा जी यादि ई सेफ्टी जो साधन आहे। हीअं न असां वेही करे यादि करो, कर्म कंदे हुए यादि कंदा आहियूं। ॾिसो ब्रह्मा बाबा बि पंहिंजी लास्ट स्टेज कर्म कंदे हुए प्राप्त कई न। ब्रह्मा बाबा वेठे वेठे तपस्या में शरीर न छॾी, कर्म कंदे हुए बाबा जी यादि में शरीर छॾी। बाबा चवनि था ड्रामा अनुसार कलयुगी दुनिया जो दुख ऐं शांति जो नज़ारो ॾिसी बेहद जी वैरागी ठहींदा वेंदा आहियो न। कल्ह बि शाम जो अव्यक्त महावाक्य में बाबा चई न, हाणे बेहद जी वैरागी धारण करो। त बाबा चवनि था ड्रामा अनुसार कलयुगी दुनिया जो दुख शांति जो नज़ारो ॾिसी बेहद जी वैरागी ठहींदा वेंदा आहियो न। कुझु बि थींदो आहे पंहिंजी सदा चढ़ती कला हुजणी खपे, है न। दुनिया में कुझु बि थींदो रहे, लेकिन असांजी सदा चढ़ती कला रहे। दुनिया जे लाइ हाहाकार आहे ऐं असांजे लाइ छा आहे, जय जयकार, है न। कुझु बि थींदो रहे, लेकिन असांखे सदा
यादि रखिणो आहे कि बसि असांजे सतयुगी दुनिया आयो कीअं आयो। तव्हां ॼाणंदा आहियो ये दुनिया हाहाकार थियण वारी आहे। हाहाकार थियण अर्थात वञणु। कहिड़ी बि परिस्थिति में घबराइणो न आहे, असांजे लाइ तयारी थिए थी, है न। कुछ भी हलचल थिए थी, तव्हां सदा हुन में ॾिसो भई हिन में असांजो छा कल्याण छुपल आहे। ये जो भी ॻाल्हि थी आहे इन जो नई दुनिया सां छा कनेक्शन आहे, है न। कुछ भी थींदो त मतिलबु नई दुनिया अचण ई वारी आहे, मतिलबु उहो समय नज़दीक थो थिए। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा ही यादि रखो कहिड़ी बि परिस्थिति में घबराइणो न आहे, असांजे लाइ तयारी थिए थी। साक्षी थी करे सभु प्रकार जो खेल ॾिसो। कोई रोईंदो आहे, चिल्लाईंदो आहे, साक्षी थी करे ॾिसण में मज़ो ईंदो आहे न। साक्षी मतिलबु कि असां हुन दृश्य में न थी वञूं, असां बाबा जी यादि में सर्व खे सकाश ॾींदा रहूं। छा थींदो आहे ये क्वेश्चन न उठंदो, है न। छा थो थिए, छो थो थिए, ये क्वेश्चन न उठणो खपे। असांखे सदा साक्षी थी करे लाइट माइट ॾियणी आहे। इहे त थियणो ई आहे, ईअं अटल आहियो न। बाबा चवनि था सदा यादि रखो इहे त थियणो ई आहे, ईअं अटल आहियो न। छा थींदो ये क्वेश्चन त न उथंदो आहे न। दुनिया में ॾिसो केॾो कुझु थिए थो। अगरि तव्हां न्यूज़पेपर खणो या न्यूज़ चैनल में न्यूज़ ॿुधो त तव्हां सोचंदव अगरि तव्हांजे जीवन में बि कोई दुख, असांजे जीवन में त न हुजणी खपे, पर त बि परिस्थिति ईंदी, लेकिन असांखे हुनजी दुख जे हुन में न वञिणो आहे। लेकिन त बि असां दुनिया खे ॾिसूं न। अगरि तव्हां न्यूज़पेपर न्यूज़ चैनल खणो न, तव्हां त ख़ुदि जूं परेशानियूं दुख ई भुलिजी वञो। वैसे बि असांखे भुलिजणो आहे, लेकिन अगरि तव्हांखे लॻंदो आहे भई मूंखे दुख, मूंखे परेशानी या छो आहे, त तव्हां दुनिया में ॾिसंदा न त तव्हांखे लॻंदो अरे मुंहिंजो त कुझु बि न आहे। अनेक बार ये सभु प्रकार जी हलचल ॾिठी आहे ऐं हाणे बि ॾिसूं था। छा बि थिए दुनिया में, लेकिन असांखे सदा कहिड़ी भट्टी में रहणो आहे, यादि जी भट्टी में, है न। यादि जी भट्टी मतिलबु कर्म कंदे हुए बाप जी यादि में रहो, इहो ई सेफ्टी जो साधन आहे। वेठे वेठे यादि कंदा न त हुन में माया बि कॾहिं कॾहिं अची वेंदी न। वेही करे चलो था अधु घंटो वेठो, 15 मिंट वेठा, लेकिन अगरि जीअं ब्रह्मा बाबा खे त केॾो कमु हूंदो हुयो, है न। ब्रह्मा बाबा कोई 1 कलाक वेही करे यादि भट्टी में वेही सघंदा हुया। बाबा त वेही सघंदा हुया, लेकिन बाबा खे केॾो कमु हुयो। ऐं पहिरियों पहिरियों त सभु नयो हुयो। अॼुकल्ह त ॾिसो ॾाढा हैंड्स तयार थी विया आहिनि, भई हिकु उहो संभाले था, कोई भट्टी में वेही रहे यादि में। लेकिन ब्रह्मा बाबा त शिव बाबा ब्रह्मा द्वारा पहिरियों पहिरियों यज्ञ अहिड़ो विचित्र स्थापना कई जंहिंमें आए दिन कोई न कोई ॻाल्हि अची वञे, है न। त ब्रह्मा बाबा कीअं वेहनि, त इन करे बाबा चवनि था कि कहिड़ी भट्टी में वेहणो आहे, कर्म कंदे हुए मुंहिंजी यादि जी भट्टी में वियो। सभी सदा फ़रिश्ते जे समान डबल लाइफ स्थिति में स्थित रहंदा आहियो न। फ़रिश्ते जो गायन आहे उहो असांजो गायन आहे, इहे अनुभव कंदा आहियो। फ़रिश्ते जो गायन आहे उहो असांजो गायन आहे। फ़रिश्ते जी विशेषताऊं त ॾाढी बार ॿुधियूं आहिनि न असां, है न। मुख्य विशेषता इहा हूंदी आहे हुनजी कि उहो सर्व जे लाइ सुठो सोचो आहे। असां त ॾिसो असांखे कोई देहिक नज़दीक वारो संबंधी कोई कुझु चए कि हीअं थियो, हुन हीअं कई, हुन हीअं कई, त असां झटि छा सोचंदा आहियूं कि हा भई उहो ख़राबु आहे, है न। त फ़रिश्तो अर्थात जेको सभिनि जे लाइ सुठो सोचे, भले साम्हूं वारो ख़राब बि हुजे, हुनजा बुरा स्वभाव संस्कार बि हुजनि, त बि हुन जे लाइ शुभ भावना शुभकामना रखी हुन जे लाइ बुरो न सोचे, हुन जे लाइ व्यर्थ संकल्प हुन जे मन में उत्पन्न न थियनि, है न। त फ़रिश्ते जो गायन आहे उहो असांजो गायन आहे, हीअं अनुभव कंदा आहियो।
त वैसे भी 18 जनवरी मास मतलब विशेष फ़रिश्तो ठहिण जी पुरुषारत जो मास है न। ब्रह्मा बाबा हिन ही वैसे त ब्रह्मा बाबा जी स्थिति ॾाढे समय खां अव्यक्त स्थिति फ़रिश्ते जहिड़ी हुई, लेकिन सोचो जीअं ब्रह्मा बाबा वटि 18 ॾींहं हुया अॼु खां, है न। ब्रह्मा बाबा खे त न पतो हुयो मां 18 तारीख़ जो अव्यक्त थींदमि, पर सोचो कि आत्मा खे पहिरों खां ई कॾहिं कॾहिं न पतो लॻी वेंदो आहे कंहिंखे न। मोस्ट ऑफ द टाइम आत्मा, तॾहिं माण्हू चईंदा आहिनि हा उन ॾींहुं उहो इहे बि चए पियो, पतो न हूंदो आहे, कॉन्शियस बि न हूंदो आहे, लेकिन अंदरि छोजी आत्मा जो ज्ञान न आहे न माण्हू खे, लेकिन आत्मा त सम्झंदी आहे, है न। आत्मा त सम्झंदी आहे मां पंहिंजे हिन शरीर खे अञा मां केतिरो ॾींहं हलाए सघंदी आहियां, अञा आहियां। कॾहिं बीमारी जे कारण कॾहिं अचानक ई हीअं लॻंदो आहे, त पोइ माण्हू यादि कंदा आहिनि कि हा उन ॾींहुं उहो ईअं बि चए पियो, है न। त हिन में डिॼण जी ॻाल्हि कोन्हे, आत्मा जो ई शरीर आहे न इहे, त आत्मा खे सम्झ में कॾहिं कॾहिं आत्मा ख़ुदि ई तयारी कंदी आहे कि बसि हाणे मां हिन शरीर खे नथी हलाए सघां, ख़ुदि ई अंदरि भॻवान सां चईंदी रहंदी आहे कि बसि हाणे हलूं था, हाणे मां हिन में नथी रही सघां, नथी हलाए सघां, त आत्मा ख़ुदि ई तयारी कंदी रहंदी आहे। त ब्रह्मा बाबा त डायरेक्ट शिव बाबा सां गॾु हुया न, त शिव बाबा बि ब्रह्मा बाबा खे उअं ई पुरुषारत उअं ई करायो हूंदई, है न। तॾहिं अचानक ब्रह्मा बाबा चई हाणे हल, त ब्रह्मा बाबा चयईं कि हा तुंहिंजी सारी तयारी थी वई, तूं फ़रिश्तो ठही वएं। त इहे असांखे ॾाढे समय खां ई अभ्यास करिणो आहे, मतिलबु हाणे तेरी मेरी मुंहिंजी इन खां परे सर्व असांजा आत्मा भाव आहिनि, सभिनि जो ई भलो थिए, सभिनि जो ई कल्याण थिए, है न। हीअं असांखे स्थिति प्राप्त करणी आहे, सर्व जो भलो थिए, मुंहिंजो कुझु न आहे, सभु कुझु बाबा जो आहे। हिन पुराणी दुनिया में रहंदे देह जे भान सां सदा न्यारो रहो, मां केरु आहियां, मां फ़रिश्तो आहियां। जॾहिं मुंहिंजी देह ई न आहे, मां फ़रिश्तो आहियां, त ब्रह्मा बाबा ऐं शिव बाबा ऑटोमेटिकली यादि ईंदा। त शिव बाबा त सर्व जे कल्याण जे लाइ आहिनि, ब्रह्मा बाबा बि सर्व जो कल्याण कंदा आहिनि, ब्रह्मा बाबा जा बि सभी आहिनि, मुंहिंजो थोड़ी आहे, है न। त असां बि छा थी वेंदासीं, मुंहिंजो। हिकु सेकेंड सोचो, असांजो शरीर आहे ई न, असां लाइट जे शरीर वारा आहियूं, न। उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे हलंदे, हा चलो असां फ़रिश्तो रोटी था ठाहियूं हिननि फ़रिश्तनि जे लाइ, है न। इहे 18 ॾींहं बि पूरो जनवरी या हमेशा जे लाइ बि असां इहे पुरुषारत करूं, हिन समय कंदासीं त छा मिलंदो, छोकी सभी करनि था न, जो जाते बि आहे सभु कंदा आहिनि, सभु हिन समय बाबा खे फ़रिश्ते स्वरूप में यादि कंदा आहिनि, त उहा स्थिति जल्दी ठही वेंदी आहे। हीअ न असां संगठन में वञूं ई, अगरि असांजी बुद्धि योग में आहे न, त पूरे विश्व में ॿार इहे पुरुषारत करनि था, त उन्हनि जो बि वाइब्रेशन असां बि अभ्यास कंदासीं त उहा स्थिति जल्दी अची वेंदी आहे। बसि फ़र्क़ु इहो आहे, है न। वैसे त कोई छा जीअं जन्माष्टमी ॾींहुं सभु कृष्ण खे यादि कंदा आहिनि न, वैसे त सभी कंदा आहिनि कृष्ण खे यादि, लेकिन जन्माष्टमी ॾींहुं न करण वारो बि विशेष सभु कुझु भुलिजी करे माण्हू कृष्ण खे ई यादि कंदा आहिनि, त माहौल केॾो सुठो थी वेंदो आहे, है न। त ईअं ई आहे। ऐं हाणे अगरि तव्हां हाणे इहो पुरुषारत कयो न, त जल्दी असांजी उहो फ़रिश्ते वारी स्थिति अची वेंदी, पोइ हुनखे अॻियां उन स्थिति में स्थित बि रहणो, छॾे न ॾियणो। त बाबा चवनि था फ़रिश्तो अर्थात हिन पुराणी देह में रहंदे हुए देह जे भान सां न्यारो, इनखे चइबो आहे फ़रिश्तो जीवन। ये फ़रिश्तो जीवन सदा हल्को हुजण जे कारण ऊची स्थिति ते रहंदा आहिनि, है न। फ़रिश्ता सदा हल्का रहंदा आहिनि, तुंहिंजो मुंहिंजो न आहे, ऐं सदा ऊची स्थिति में रहंदा आहिनि। हाणे ॾिसो असां फ़रिश्ते जीअं हलूं था,
ऐं कोई कलयुगी शूद्र आत्मा आहियूं, असां शूद्रनि जे विच में ई रहूं था, है न। त उन्हनि खे ॾिसी असांखे घृणा नफ़रत न करणी आहे, उन्हनि जो बि भलो थिए। मतिलबु सोचो शूद्रनि जे विच में अगरि तव्हांखे ॿियो फ़रिश्तो मिली वञे, बाबा जो ॿारु, त तव्हां ॿई त कीअं रहंदव, ऐं उहो शूद्र कीअं हूंदो। पर असांखे हुन सां घृणा नफ़रत न करणी आहे, उन ते बि रहम करिणो आहे, दया करिणो आहे। उहो बि फ़रिश्तो ठही वञे, उहो बि सुठी आत्मा आहे, है न। त बाबा चवनि था इहे फ़रिश्तो जीवन सदा हल्को हुजण जे कारण ऊची स्थिति ते ई रहंदा आहिनि, छो जी हल्की चीज़ कॾहिं बि हेठि न ईंदी आहे। हल्की चीज़ कॾहिं बि हेठि न ईंदी। अगरि हेठि जी स्थिति ते ईंदा त ज़रूरु बोझ आहे, है न। असां त फ़रिश्ता आहियूं, असां छो हेठि अचूं। त बाबा चवनि था कि कोई अगरि हेठि ईंदा आहियो त तव्हां बोझ आहे, अगरि ज़बरदस्ती मुंहिंजो करे बोझ खणंदा आहियो, उहो त तव्हांजी मर्ज़ी न। बाक़ी त असांखे सदा ई साक्षी थी करे हर दृश्य ॾिसते हुए सभिनि खे लाइट माइट ॾियणी आहे। फ़रिश्तो अर्थात निर्बंधन, कोई बि रिश्तो न, देह सां बि रिश्तो न। मतिलबु देह में हूंदे हुए बि हा भई देह खे खाराइणो पीआरणो, सनानु आदि कराइणो, देह खे कपिड़ा आदि पाराए, ठीकु आहे। हुन खां पोइ फ्री, हुन खां पोइ कोई बि कर्म करो, बाबा जी यादि में करो, ताकी सर्व आत्माउनि खे बि लाइट माइट मिलंदी रहे न। कर्म त करिणो ई आहे, लेकिन बाबा जी यादि में रही करे। त बाबा चवनि था फ़रिश्तो अर्थात निर्बंधन, बंधन में अची करे न करिणो आहे। अरे मूंखे रोटी बि ठाहिणी आहे, मूंखे झाड़ू पोछा बि करणा आहिनि, मूंखे इहो कमु बि करिणो आहे, न। मां त फ़रिश्तो आहियां, मां त सिर्फ़ु हिते निमित मात्र, सॼो ॾींहुं कुझु कमु त कंदासीं न, बाक़ी खाईंदा खाईंदासीं त डाइजेस्ट कीअं थींदो, बोझ बि चढ़ंदो न। ॾिसो घर में अगरि लेडीज़ आहिनि, उहे चवनि थियूं की असां थोरी कंदासीं, मायूं रखियूं आहिनि। मायूं त रखंदा आहिनि, लेकिन तव्हां छा कंदा? पोइ ख़ुशी ख़ुशी सां ॿ रोटी त ठाहे ॾियो न, या ॿियो कमु त तव्हां ख़ुशी ख़ुशी सां करो न कंदा त उहो बोझ चढ़ंदो, है न। ॾिसो अॼु कंहिंखे बि माण्हू कमाए करे ॾींदो, पुरुष बि त महिनत किथे बि वञनि था, भले दुकाननि ते भाई रखी वेठा आहिनि, लेकिन वञी करे वियनि त था, है न। इहे वियण बि त कमु थी वियो न। त तव्हां घर में वेठा आहियो त अलर्ट थी करे त वियो, कम से कम, कम से कम 2 रोटियूं ठाहियो था त ख़ुशी ख़ुशी सां त ठाहियो, त हीअं बंधन वश न ठाहियो मूंखे रोटी ठाहिणी आहे, मूंखे इहो कमु करिणो आहे। तव्हां बसि ख़ुशी ख़ुशी सां, हा भई मूंखे बाबा जी यादि में हाणे इहो कमु मिलियो आहे, इहो कमु मिलियो आहे, इहो कमु मिलियो आहे, चलो ठीकु आहे, थी वियो कमु। कोई अगरि मिलियो, हा चलो हुनखे बाबा जो ज्ञान बि असां ॿुधाए था वठूं, न। बाबा जो ज्ञान बि हुनखे थोरो बहुत ॿुधाए छॾियो, ॿियो ई सुठो, न। कर्मणा सेवा बि थी वई, वाचा सेवा बि थी वई, चलो समय मिली वियो, हाणे चलो पूरे विश्व में लाइट माइट था फैलायूं, मनसा सेवा बि थी वई, है न। ॿियो तव्हां ॾिसो भई, हा भई किथे स्टेज ते ॿार इहे प्रोग्राम था करनि, इहे भाषण था करनि, तव्हां उते बि उन्हनि खे लाइट माइट ॾियो। तव्हांखे बि टॉपिक पतो आहे न, तव्हां बि वीचार करो, हा हिन में हीअं चई सघंदा आहियूं, हीअं चई सघंदा आहियूं, त तव्हांजा वाइब्रेशन बि उन आत्मा ताईं पहुचंदा, उहो बि उहो ई शब्द चईंदी। ईअं ई त थींदो आहे न। भई हर हिकु सोचे कि मां बि भाषण करां, इहे ई ॾाढी सुठी सर्विस आहे, स्टेज ते ईअं करां, इंचार्ज ठवां, ईअं करां, त बाक़ी कमु केरु कंदो? हर हिक जो पार्ट आहे। ॾिसो तव्हांजो अगरि संकल्प आहे त तव्हां उन जे लाइ तयारु त थियणो पवंदो न। ईअं ई थोरी कोई स्टेज ते तव्हांखे बीहारे छॾींदासीं या उते कुझु चई ॻाल्हाए उल्टो सुल्टो असां चई चऊं था। त अभ्यास कंदा रहो। अगरि तव्हांखे संकल्प बि आहे त तव्हांजो संकल्प बि पूरो थी वेंदो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि फ़रिश्तो अर्थात सदा निर्बंध, सुबुह खां राति ताईं कोई बि कमु बंधन वश न कजो, कोई बि रिश्तो न, देह जो रिश्तो न आहे, न भई शरीर खे बि सनानु कराइणो आहे, इहो करिणो आहे, न। अरे वाह, कल्ह बाबा चई न, वाह वाह चओ, हाय हाय न चओ, छो जी सेकेंड जो पेपर आहे,
सेकंड जे पेपर में कोई बि सीन अची वियो हुन समय बाबा चए स्टॉप, त स्टॉप। निराकारी भस्म आत्माओं बाबा कल बाबा ड्रिल कराई न, हिन ई ड्रिल खे बार बार करो। निमित मात्र कार्य जे लाइ आधार वतो आहे, पोइ उपरा, है न। सुबुह खां राति ताईं तव्हांखे जो कमु आहे उहो निमित मात्र मुंहिंजे आत्मा खे भई असांखे शो करिणो आहे, छोकी असांखे अभ्यास बि कंदा हलो, अभ्यास बि कंदा हलो ऐं कार्य कंदे हुए पोइ वापसि उपराम। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।